इंसाफ वारी आलमी अदालत गज़ा नस्लकुशी केस मुअत्तल करण वारे इसराइली दरख़्वास्त रद्द कंदे केस हलाइण जो फ़ैसिलो करे छॾियो। ॾखण अफ्रीका जी दरख़्वास्त ते इंसाफ वारी आलमी अदालत महफ़ूज़ फ़ैसिलो ॿुधायो। पाकिस्तान ॾखण अफ्रीका जी हिमायत में दरख़्वास्त ॾिनी हुई। 25,000 खां वधीक फ़लस्तीनी मारिजी चुका आहिनि। इसराइल गज़ा जी बिजली ऐं पाणी बंदि करण जो ऐलान कयो। गज़ा में इंसानी अलमियो जनम वठी रहियो आहे। इसराइल ख़िलाफ़ नस्लकुशी केस ख़ारिज न थींदो। ॾखण अफ्रीका जे कुझु मुतालबनि में वज़न आहे। आलमी अदालत वटि नस्लकुशी केस में हंगामी हुकुम जारी करण जो इख्तियार आहे। इंसाफ वारी आलमी अदालत फ़ैसिले में चयो आहे त इसराइल ख़िलाफ़ नस्लकुशी केस में केतिरा ई सबूत मौजूद आहिनि। गज़ा तबाही जो दास्तान बणिजी चुको आहे। गज़ा में इंसानी जाननि जे मार्जन ते ॻणती आहे। इसराइल गज़ा में इंसानी ज़रूरतूं बहाल करे। हुकूमत में अची ॾखण पंजाब मां वॾो वज़ीर बणाइण जो ऐलान। नवाज़ शरीफ सीपेक जो बानी न पर सीपेक चोर आहे। सीपेक बलूचिस्तान पहुचणो हो। नवाज़ शरीफ सीपेक जो रुख तब्दील करे लाहौर कयो वियो। अॼु अवाम खे बेवकूफ़ बणायो पियो वञे त थरकोल मंसूबो नवाज़ शरीफ शुरू कयो। हिकु जमायत मुआशिरे ऐं इदारनि खे विरहाए छॾियो। हुकूमत ठाहे अमीरनि ऐं अशराफिया बदिरां अवाम खे रिलीफ ॾींदासीं। वफ़ाक़ में गैर ज़रूरी 17 वज़ारतूं ख़त्म करे पैसा अवाम ते ख़र्च कंदासीं। मुल्क रुखियान जो शिकार आहे ऐं हुक्मराननि खे कुर्सी जी लॻल आहे। पीपी चेयरमैन बिलावल भुट्टो ज़रदारी जो मुल्तान में चूंड जलसे खे ख़िताब। चयाईं मुल्क बहरान जो शिकार आहे। गुरबत बेरोज़गारी ऐं महांगाई तारीख़ी सतह ते आहे। अवाम साथ ॾिए नफ़रत जी सियासत खे हमेशह लाइ दफ़न करे छॾींदासीं। मुआशी बहरान बेरोज़गारी गुरबत ऐं दहशतगर्दीअ जो मुक़ाबिलो कंदासीं। समूरनि बहरान जो मुक़ाबिलो करे पाकिस्तान खे हिकु अज़ीम मुल्क बणाईंदासीं। 8 फरवरी ते अवाम जी मदद सां शींहं जो शिकार कंदासीं। असां पंहिंजे दौर में लोड शेडिंग ख़त्म कई। इक़्तिदार में अची बिजली सस्ती कंदासीं। मुल्क अंदरि महांगाई तब्दीली जो नतीजो आहे। नाअहलनि मुल्क जो कहिड़ो हाल करे छॾियो आहे। हिकु टोले पाकिस्तान जे जिस्म ते कुहाड़ो हयो आहे। नून लीग सरबराह नवाज़ शरीफ जो बोरीवाला में जलसे खे ख़िताब। संदसि चवणो हो त हुकूमत में अची बिजली ऐं गैस सस्ती कंदासीं। पुट खां पघार न वठण जे ॾोह में इक़्तिदार मां कढियो वियो। मरियम नवाज़ जो चवणो हो त को आयो गारियूं ॾेई माण्हुनि खां रोज़गार खसे वियो। मुखालिफ़ जितां आया आहिनि उते स्कूलनि में जानवर ॿधल आहिनि। पीपल्स पार्टी लाड़काणे मां पीटीआई जी वॾी विकेट किराए छॾी। पीटीआई सेनेटर सैफुल्ला आबडो तहरीक इंसाफ छॾे पीपल्स पार्टी में शामिल थी वियो। सैफुल्ला आबडो बिलावल भुट्टो ज़रदारी सां गॾु एएनए 194 तां पीपी चेयरमैन जे हक़ में हथ खणण जो ऐलान करे छॾियो। रूपो हुजण जे बुनियाद ते कंहिंखे चूंड विढ़ण खां रोके नथो सघिजे। इलेक्शन विढ़ण हर कंहिं जो बुनियादी हक़ आहे। सुप्रीम कोर्ट जस्टिस मंसूर अली शाह जा पीटीआई अॻवान उमर असलम जी नामज़दगी काग़ज़ रद्द थियण ख़िलाफ़ अपील जी ॿुधणी दौरान रिमार्क्स। जस्टिस मंसूर अली शाह रिमार्क्स में चयो आहे त कंहिं शख़्स खे चूंडुनि जी बुनियादी हक़नि खां महरूम करे उनखे सज़ा ॾेई रहिया आहियूं। अदालत पीटीआई अॻवान उमर असलम खे चूंड विढ़ण जी इजाज़त ॾेई छॾी। पीटीआई सदर चौधरी परवेज़ लाई खे चूंड विढ़ण जी इजाज़त। सुप्रीम कोर्ट जी टिड़करी बेस इलेक्शन ट्रिब्यूनल जो पंजाब जे अॻूणे वॾे वज़ीर जी नामज़दगी काग़ज़ रद्द करण वारो फ़ैसिलो कलअदम करार ॾेई छॾियो। परवेज़ लाई जो नालो ऐं चूंड निशान बैलेट पेपर छापण जी हिदायत। 55 वरे खां पीपल्स पार्टी खे नुक़सान पहुचाइण जूं कोशिशूं कयूं पियूं वञनि पर मुखालिफ़नि जी कोशिशुनि रंग न लाथो। कराची जी मेयर बैरिस्टर मुर्तज़ा वहाब चयो आहे त मुस्तफ़ा कमाल 2018 जी चूंडुनि खां अॻु चवंदो हो त वज़ीर आज़म डॉल्फिन जो हूंदो। खेसि ख़बर हुजणु घुरिजे त सिंधु दरिया में अंधी बुलण हूंदी आहे पर पाकिस्तान जो अवाम अंधो नाहे। मुस्तफ़ा कमाल खे चवणु ॾियो हू पंहिंजो चूरनि विकिरो करे रहियो आहे। चूंडुनि खां पोइ खेसि ख़बर पइजी वेंदी। क़ौमी असेंबली जी अॻूणी स्पीकर फहमीदा मिर्ज़ा चूंड निशान लाइ सिंध हाई कोर्ट सां राब्तो करे वरितो।
मुंहिंजो तालुक GDA सां आहे जंहिंजो निशान तारो आहे। इलेक्शन कमीशन चयो त निशान अलॻि नथो थी सघे। फहमीदा मिर्ज़ा जे वकील चयो त फौरी नवत जो मामलो आहे, तुर्त ॿुधणी नथी त नुक़सान थींदो। फहमीदा मिर्ज़ा जी दरख़्वास्त में मौक़े निगरान वजीर आजम अनवार उल-हक काकड़ चीन के वजीर आजम के खत लिखी $2 अरब जो कर्ज रोल ओवर करण की दरख्वास्त करे छड़ी। खत में चयो वियो आहे त चीन पारां $2 अरब कर्ज लाइ 23 मार्च 2024 ते डिपॉजिट टाइम मुकमल थी वेंदो। चीन ॾुखे वक़्त में सदाई पाकिस्तान की मदद कई आहे। हाणे बि $2 अरब कर्ज की वापसी 1 साल लाइ मुलतवी कई वञे। सिंध हाई कोर्ट में गुम थियल माण्हुनि जी बाज़ियाबी बाबति केस जी ॿुधणी 7 साल अॻु चाकीवाड़ा मां गुम ॼाणायल शेरी जी बाज़ियाबी बाबति कहिड़ा क़दम खयां विया आहिनि, अदालत जो जांच ऑफिसर खां पुछाणो। DHIT ऐं सूबाई टास्क फोर्स जा 4 इजलास थी चुका आहिनि। जांच ऑफिसर जो जवाब, छा अञा ताईं शेरी खे बाज़ियाब नाहे करायो वियो, अदालत जो पुछाणो। शेरी खे बाज़ियाब कराइण लाइ भरपूर कोशिश जारी आहे, जांच ऑफिसर जी ख़ातिरी। कराची में आल सिंध एजुकेशन लोअर स्टाफ पारां इलेक्शन ड्यूटियुनि जो बाइकाट ऐं वज़ीर आला हाउस आॾो धरणे जो ऐलान। एजुकेशन लोअर स्टाफ जूं तरक़ियूं रद्द करण ख़िलाफ़ कराची प्रेस क्लब आॾो एहतजाजी मुज़ाहिरो करे धरणो हयो वियो। अॻवाननि चेतालीनूं त जेकॾहिं असांजी तरक़ियूं वारो नोटिफिकेशन रद्द कयो वियो त वज़ीर आला हाउस अॻियां एहतजाज कंदासीं।